लख मोमिन सबके मुबारकूं रमज़ान अची वियो लख मोमिन सबके मुबारकूं रमज़ान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो लख मोमिन सबके मुबारकूं रमज़ान अची वियो लख मोमिन सबके मुबारकूं रमज़ान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो थी रहमत रब जी जारी हर पासे थी वई बहारी हर पासे थी वई बहारी थी रहमत रब जी जारी हर पासे थी वई बहारी हर पासे थी वई बहारी घणी खुशियुनि जो वरी अदा सामान अची वियो घणी खुशियुनि जो वरी अदा सामान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो लख मोमिन सबके मुबारकूं रहमत ऐं बरकत वारो आयो माह मिठो भलारो रहमत ऐं बरकत वारो आयो माह मिठो भलारो आयो माह मिठो भलारो खणी तोहफ़ो असांजे लाइ मिठो शान अची वियो खणी तोहफ़ो असांजे लाइ मिठो शान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो लख मोमिन सबके मुबारकूं रमज़ान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो सभु शौक़ सां रोज़ा रख तूं सॼे ॾींहं जी काटे बुख तूं सभु शौक़ सां रोज़ा रख तूं सॼे ॾींहं जी काटे बुख तूं सॼे ॾींहं जी काटे बुख तूं जेका दुआ घुरंदे सा क़बूल थींदई फरमान अची वियो जेका दुआ घुरंदे सा क़बूल थींदई फरमान अची वियो लख मोमिन सबके मुबारकूं रमज़ान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो असां उम्मत ते वरी करण उथी असुर जो निंड फिटायो पंज क़िस्मत खे चमकायो उथी असुर जो निंड फिटायो पंज क़िस्मत खे चमकायो पंज क़िस्मत खे चमकायो आहे को वठण वारो हुजे ऐलान अची वियो आहे को वठण वारो हुजे ऐलान अची वियो लख मोमिन सबके मुबारकूं रमज़ान अची वियो लख मोमिन सबके मुबारकूं रमज़ान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो असां उम्मत ते वरी करण बंद दोज़ख जा दर थी विया दरवाज़ा जन्नत जा खुली विया बंद दोज़ख जा दर थी विया दरवाज़ा जन्नत जा खुली विया ओ दरवाज़ा जन्नत जा खुली विया वरी ख़ासि महिरबानी करण महिरबान अची वियो वरी ख़ासि महिरबानी करण महिरबान अची वियो लख मोमिन सबके मुबारकूं रमज़ान अची वियो असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो असां उम्मत ते वरी करण जन अकबर हिन सां निभायो सियातन अरब रिझायो जन अकबर हिन सां निभायो सियातन अरब रिझायो सियातन अरब रिझायो ॾींहं खणी गॾु पाण सां महिमान अची वियो
टीह ॾींहं खणी गॾु पाण सां महिमान अची वियो आहे लख मोमिन सबके मुबारकूं रमज़ान अची वियो आहे असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो आहे असां उम्मत ते वरी करण एहसान अची वियो आहे लख मोमिन सबके मुबारकूं